पाकिस्तान ईरान अमरीका में ॿीहर चिकताण ते ॻणती ज़ाहिर करे छॾी। परॾेही ऑफिस जे तर्जुमान ताहिर इंद्राबी जो चवणु आहे त विचो भर में हिकु दफ़ो ॿीहर चिकताण ते ॻणती आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ईरानी सदर मसूद पेज़ेशकियान सां फ़ोन ते राब्तो करे सूरत हाल ते ॻणती ज़ाहिर कई आहे। धुरियुनि खे चिकताण जे ख़ात्मे लाइ सब्र जो मुज़ाहिरो करणु घुरिजे। पाकिस्तान जी सूरत हाल ते नज़र आहे। मसइलनि जे हल लाइ ॻाल्हियूं ई वाहिद रस्तो आहिनि। अमरीका ईरान में छिकताण तेज़ हिक ॿिए ते हमलनि जो सिलसिलो तेज़। अमेरिकी फ़ौज जे तेहरान समनान सूबे समेत मुख़्तलिफ़ शहरनि ते बमबारी। ईरान जा कुवैत, इराक, बहरीन ऐं उर्दन में मिसाइल ऐं ड्रोन हमला। ईरान तरफ़ां अमेरिकी हमलनि में 30 शहरी शहीद थियण जी तस्दीक़। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप तरफ़ां अमेरिकी ज़मीनी फ़ौज ईरान मोकिलण ते गौर शुरू। अमेरिकी अख़बार मूजिब सदर ट्रंप अमेरिकी ज़मीनी फ़ौज ईरान मोकिलण ते गौर शुरू करे छॾियो आहे। हरमुज़ लंघ वेझो ज़मीनी फ़ौज लाही ईरानी ॿेटनि ते कब्ज़ो कयो वञे। अमेरिकी सदर ट्रंप जो चवणु आहे त ईरान खे जल्द शिकस्त ॾिनी वेंदी। ईरान में जवाबी कार्रवाई करण जी अञा कुझु सलाहियत बाक़ी आहे। ख़ुराक खाते कणिक जे बहिरान खे मुंहुं ॾियण लाइ पास्को खां वधीक कणिक ख़रीद करण जी तजवीज़ ॾेई छॾी। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि ख़ुराक खाते जो आला सतही इजलास। सूबे में कणिक जी पैदावार, ज़ख़ीरनि, दस्तियाबी ऐं मुस्तक़बिल जी ज़रूरतनि बाबति आला सतही इजलास। सूबाई वज़ीरनि शर्जील इनाम मेमण, मुकेश कुमार चावला, ॼाम ख़ान शोरे ऐं ॿिनि जी शिरकत। कणिक ज़ख़ीरो कंदड़नि ऐं वधीक अघु वठंदड़नि ख़िलाफ़ मुकमल क्रैकडाउन जी हिदायत। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त सिंध सरकार ख़ुराक जी हिफ़ाज़त हुकूमत जी पहिरीं तरजीह में शामिल आहे। हुकूमत ख़ुराक जी खोट पूरी करण लाइ हर मुमकिन क़दम खणंदी। गुल प्लाज़ा साने जी ॿीहर जांच में अॻुभराई जांच ऑफिसर DSP आमिर वक़्त 7 इदारनि खे ख़त लिखी छॾियो। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी, KMC, सिविल डिफेंस, फायर ब्रिगेड, रेस्क्यू ऐं SSP ट्रैफिक खे ख़त। वाक़े वक़्त ड्यूटी ते मुक़रर ऑफिसरनि जा नाला ॾियण जी हिदायत। इमारत जी NOC ऐं क्लियरनेस सर्टिफिकेट जारी कंदड़ ऑफिसरनि जा नाला बि तलब। सदर आसिफ अली ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सिफ़ारिश ते 3 समरनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। गॾियल क़ौमुनि जे इस्लामोफोबिया बाबति ख़ासि सलाहकार मैकवेल एंशल खे हिलाले पाकिस्तान अता करण जी मंज़ूरी। सदर आसिफ अली ज़रदारी लॉ एंड जस्टिस कमीशन जे मेंबर फज़ुल हक अब्बासी जी इस्तीफ़ा मंज़ूरी ॾेई छॾी। ज़फ़र हसन खे वफ़ाक़ी पब्लिक सर्विस कमीशन जो मेंबर तौरु मुक़रर करण जी मंज़ूरी। जोहर जमाली वेझो मामूली ॻाल्हि तां झेड़े में हिकु ॼणो क़तल। ॻोठ यूसुफ छरेजो में झेड़े दौरान लठियूं लॻण सबबि गुलाम नबी छरेजो क़तल। इलाइक़े में छिकताण। मदई जी वेझो मासूर नारी गिम्स में गुर्दो विकिरो थियण खां पोइ इलाज न थियण सबबि फौत थियण जो इंकशाफ। मासूर नारी खे अगवा करण जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार जवाबदार तरफ़ां ॾोह जो एतराफ़। पुलिस अञा ताईं नारीअ जो लाश हथ न करे सघी। जवाबदार सईद सुमरे जो चवणु आहे त ख़ालिद मीराणी गुर्दो निकिरण खां पोइ तमदड़ी हवाले कयो। गुर्दो ख़रीद कंदड़ हनीफ भुट्टो ऐं संदसि घरवारी इस्पताल मां फ़रार। सिंध में पानी की खोट खिलाफ आबादगार मुसलसल सरापा एहतजाज। टिकराटे में पानी की खोट खिलाफ आबादगारन जो एहतजाजी मुज़ाहिरो।
आबादगारनि जो चिमलाहे त पुछड़ी में पाणी न पहुचण सबबि फसल सुकेड़े जो शिकार थी विया आहिनि। अर्जेंटीना फुटबॉल वर्ल्ड कप जे फाइनल में पहुची वियो। सेमीफाइनल में इंग्लैंड के शिकस्त। फाइनल में अर्जेंटीना जो मुक़ाबिलो स्पेन सां आचर जी रात में थींदो।